बाल बाल अची करे पकड़े वरतऊं नंद बाबा के। अरे छा था कयो भाई? चई बियो तव्हांखे दूल्हो ठाहींदासीं अॼु। चङी तरह नंद बाबा के पकड़े करे सजाए करे नई बाजू बंद पाए करे नई धोती और पगड़ी पाए करे नवा वस्त्र पाए करे चकाचक बिल्कुल 16 साल जो नौजवान करे छॾियो। लिखियल तो भागवत में श्री कृष्ण भगवान जॾहिं द्वारिका वञनि था तो कोई हिकु भी बुढ़ो बुढ़ी न बचो। श्री कृष्ण जो दर्शन करे सब जा सब जवान थिया। चओ हरे राम। कोई हिकु भी बुढ़ो न, उम्र हुयनि भले 100 साल पार, 150 साल 125, लेकिन सबरा जवान थिया। चओ हरे राम। यशोदा मैया नंद बाबा जी तो नंढी सी उम्र आ 70-80 साल जी, कोई वडी थोड़ी आ। उहे तो उही जवान आहिनि, वडी उम्र आ। अरे हिनमल 126 साल जो ॾिसो बढ़िया योग तो करे पियो शिवानंद महाराज, स्वामी शिवानंद। हाँ 126 साल तो 5,500 साल पहिरों लगभग। चौ हरि राम। और रोग सोग दुख जरा मरा हर जनह नहीं निकटानी। भगवान जे भक्त के न रोग ईंदो आहे, न शोक ईंदो आहे, न बुढ़ापो ईंदो आहे, न मृत्यु ईंदी आहे। भगवान जंहिंजे गोद में खेॾनि उते छा जी आदि व्याधि उपाधि, उते केवल मौज ही मौज। चौ हरि राम। हरे